मां प्रथम दलेजा तव्हां सभिनि जे साम्हूं असां सिंधियुनि जे ईष्ट देव लाल साईं जो प्रागट्य ॿुधाइण लाइ हाज़िर थियो आहियां। शुरू करण खां पहिरीं अचो त हिकु जयकारो लॻायो हुजे। आयो लाल कयो झूलेलाल। 11वीं सदी में मिर्ख नाले जो हिकु अत्याचारी बादशाह थी गुज़रियो हुयो। उहो केतिरो ई ज़ुल्मी ऐं कट्टर इस्लामवादी हुयो। हुन पंहिंजी हिंदू प्रजा खे इस्लाम क़बूल करण जो हुकुम ॾिनो ऐं जंहिं हुकुम न मञियो त हुनखे मौत जी सज़ा ॾिनी वई हुई। मौत जे डप खां चङे हिंदू पंहिंजो धर्म मटाए करे इस्लाम क़बूल कयो ऐं बाक़ी सिंधियुनि मिर्ख बादशाह खां थोरो समय हुयो। बादशाह हुननि खे समय ॾिनो। सिंधी सिंधु नदी जे किनारे ते इकट्ठा थी करे 40 ॾींहंनि ताईं वरुण देवता खे पुकार कई। 40 ॾींहंनि ते वरुण देवता प्रकट थिया। पलव मच्छी ते सवार थी करे दर्शन ॾिनो, जंहिंजे मथे ते मोर मुकुट, हथ में ग्रंथ ऐं लंबी अच्छी ॾाढ़ी हुई ऐं वरुण देवता अदृश्य थी विया। तॾहिं बादल गरजिया ऐं आकाश मां आकाशवाणी थी, मुंहिंजा प्यारा भक्तो, हिंदू धर्म जी रक्षा करण लाइ मां अॼु खां 7 ॾींहंनि खां पोइ नसरपुर में रतन राय जे धर्म पत्नीअ जे गर्भ में जनमु वठंदुसि ऐं तव्हां सभिनि जा कष्ट कटंदुसि। ऐं ठीकु 8 ॾींहंनि ते ॿार जो जनमु थियो। हुननि जो नालो उदयचंद रखियो वियो। माण्हू प्यार सां हुननि खे उडेरो लाल, दरियालाल ऐं अमरलाल छॾींदा हुया। बादशाह वरी पंहिंजो फरमान जारी कई। हिंदुअनि बादशाह खे ॿुधायो त हुननि जी रक्षा करण लाइ वरुण देवता अवतार वरितो आहे। इहा ॻाल्हि ॿुधी करे बादशाह ॾकी वियो। हुन पंहिंजे मंत्रीअ खे नसरपुर मोकिलियईं। ॿार खे मारण लाइ मंत्री हिकु ज़हरीलो गुलाब खणी वियो हुयो। जॾहिं हुन ॿार खे ॾिठईं, हुन जे हथ मां ज़हरीलो गुलाब उॾामी वियो। हथ में तलवार खणी घोड़े ते सवार थी करे लाल साईं दर्शन ॾिना। मंत्री वञी करे सॼी ॻाल्हि बादशाह खे ॿुधाईं ऐं चईं, हे कहिड़ो साधारण ॿारु कोन्हे, हे हिकु दिव्य ॿारु आहे, हिन खे मारण जी कोशिशि न कजो। बादशाह जे मथां मौलवियुनि जो दबाउ हुयो त जल्दी सभिनि हिंदुअनि जो धर्म परिवर्तन थी वियो वञे। बादशाह ॿार खां मिलण जो फ़ैसिलो कयो। जॾहिं बादशाह ऐं मौलवियुनि ॿार जो सामनो कयो, तॾहिं ॿार सम्झाइणी ॾिनी, हे सॼी सृष्टि हिकु ई ईश्वर द्वारा हलाई वेंदी आहे, जंहिंखे हिंदू, मुसलमान, सिख ईश्वर चवंदा आहिनि। इहा ॻाल्हि ॿुधी करे मौलवी नाराज़ थी विया ऐं ॿार खे गिरफ़्तार करण जी कोशिशि कई। तॾहिं पाणी जी तेज़ लहरुनि बादशाह ऐं मौलवियुनि खे घेरे वरितो ऐं सदस महल में बि बाहि लॻी वई। बचण जो कहिड़ो चारो न हुयो। मिर्ख बादशाह ऐं मौलवियुनि पंहिंजे कुकर्मनि लाइ लाल साईं खां माफ़ी घुरी ऐं वाइदो कयो त उहो हिंदू ऐं मुसलमान में कहिड़ो बि अंतर न कंदो, सभिनि सां साॻियो बर्ताव कंदो। इहा ॻाल्हि ॿुधी करे लाल साईं उन्हनि खे माफ़ी ॾिनी। पाणी जी लहरूं पोयां अची वई ऐं बाहि विसामी वई। जीअं लाल साईं हिननि जी पत रखी, उहो सभु सिंधियुनि जी पत रखंदा। आयो लाल कयो झूलेलाल।